नाज़रीन, मिरपुर ख़ास में क्रिकेट टूर्नामेंट करायो वियो, जंहिंमें सोभ माणींदड़ टीम में इनाम ऐं ट्रॉफी विरायूं वयूं। ॾिसूं था तालिब शर जी रिपोर्ट। असां मौजूद आहियूं फुलेडियो में क्रिकेट ग्राउंड ते, जिते मैच थी रहियो आहे शहीद बेनज़ीर भुट्टो जे नाले सां। जेको ही ॿियो मैच आहे। हिननि जो इहो चवणु आहे त जेको कोरोना वायरस जे ख़ुदशनि सबबि 4-5 महीननि खां हीउ मैच बंदि हुआ ऐं हिन वक़्तु हीअ वरी ॿीहर रौनकूं बहाल कई वियूं आहिनि। अचो त हिन खां पुछूं हिननि जो छा चवणु आहे। असां मीडिया जे आयल दोस्तनि खे, मेरान टीवी जे मुनासिबत सां आयल दोस्तनि खे भलीकार चऊं था। उन्हनि जा लख थोरा जो हिन असांजे इवेंट खे उन्हनि बहितरीन कवरेज ॾिनी आहे ऐं असांजे मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद जी यादि में हीउ ॿियो टूर्नामेंट हली रहियो आहे ऐं उन जो सेकेंड ईयर आहे। हीउ टूर्नामेंट पंहिंजे उरूज ते पहुचण वारो आहे। अॼु सेमीफाइनल खेॾियो पियो वञे खिपरो टाइगर ऐं मीरपुर खां फुलेडियूं बी जे दरमियान। इंशाल्लाह सुठो मुक़ाबिलो ॾिसण में मिलंदो ऐं पोइ साल हीउ टूर्नामेंट जनवरी में शुरू थियो 2020 में। कोरोना जे कलूरनि जे करे ऐं सैलाबी रेलनि जे करे मनसूख़ कयो, मगर हिते जी मैनेजमेंट खे, दोस्तनि खे, हौसले खे, हिम्मत खे सलाम कयां थो, जिन हेॾी मुश्किलातनि में हिन टूर्नामेंट खे वरी दोबारा शुरूआत कई ऐं हिकिड़ो सुठो पैगाम, सुठो मैसेज ॾिनो आहे हिते जी शाइकीन खे, हिते जी आवाम खे। हिकिड़ो सुठो एंटरटेनमेंट आहे। रांदियूं बहाल थियण सां जेको अस्पतालूं वीरान थियनि थियूं, एंटरटेनमेंट थिए थी। असांजा नौजवान जेके आहिनि नशे खां, ॿियनि ख़राब एक्टिविटीज़ खां बचनि था ऐं रांदियुनि जे मैदान में अचनि था ऐं इहा असांजी सुठी नई नई टैलेंट उभरी मथे अचे थी ऐं तमामु सुठो इहो अमल आहे। पहिरियों शहीद बेनज़ीर भुट्टो टूर्नामेंट ऐं इंशाल्लाह उमेद कयूं था त हिते ॿिया बेड़ा इवेंट मुनक़िद थींदा रहंदा। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त अहिड़ा मैच या मलाकड़ा थींदा रहनि त जीअं नौजवान नस्ल में दिलचस्पी थिए ऐं उनखां सवाइ जेके मंशियात जा आदि नौजवान थिया आहिनि उन्हनि जो उहो लाड़ो घटिजी रांदियुनि जे तरफ़ ईंदो ऐं तइलीम जे तरफ़ ईंदो। तालिब शर, मेरान टीवी, मीरपुर ख़ास।